अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा मिठल वॾेरे बालाज खान खे पंहिंजे धीउ जो संग ॾींदो, छा शेरदिल खे पंहिंजो चाचो मल्हार जी मदद करणु छॾींदो। हिन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में मेगा सोप सीरियल पापनगर में तव्हां ॾिसंदो त मिठल वॾेरो बालाज खान मखणो ऐं प्यार वारा ईंदा ऐं मिठल खे सम्झाइण जी कोशिशि कंदा। मखणो मिठल खे चवंदो त तूं पंहिंजी धीउ राबेल जो संग वॾेरे बालाज खान खे ॾे ऐं सॼी ज़िंदगी ऐश कर। उन ते मिठल तमामु घणे गुस्से में अची वेंदो ऐं मखणे खे चवंदो त तूं पंहिंजे धीउ जो ॾे, तूं वॾेरे बालाज खान जो सहुरो थी ऐं तूं ज़िंदगी जो ऐश कर। उन ते मंठार तमामु गुस्से में अची वेंदो ऐं मिठल जे मथां बंदूक झलींदो। जीअं त होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल चाहींदो त मां मल्हार जी मदद कयां ऐं पंहिंजे चाचे खां इजाज़त वठंदो त मूंखे मल्हार ॾे वञण जी ज़रूरत आहे, तूं मूंखे इजाज़त ॾे त मां मल्हार ॾे वञा, छो जो मल्हार हिन महिल ॾुखे वक़्त में आहे ऐं हुनखे मुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। हुनखे पंहिंजो चाचो इनकार करे छॾींदो। बहरहाल उहो ॾाढी कोशिशि कंदो त उहो मल्हार जी मदद करे, बहरहाल हुनखे पंहिंजो चाचो कोन छॾींदो। दोस्तों ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थींदो ऐं हीउ ड्रामो पंहिंजे पुॼाणी ते पहुचण वारो आहे, छो जो तव्हां ॾिठो आहे त सिंध टीवी ते पंहिंजा वेरी ड्रामो बि अची वियो आहे, उनजो पहिरियों प्रोमो बि हलायो वियो आहे ऐं रियासत ड्रामो बि तमामु जल्द अचण वारो आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे